नाज़रीन ख़बर मां शेयर कंदासीं। पाकिस्तान में ओमिक्रॉन वेरिएंट जो पहिरियों केस ज़ाहिर थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कयूं पिया। कराची जी निजी अस्पताल में एक औरत के ओमिक्रॉन की तस्दीक थी आहे। सेहत खाते जो चवणु आहे त मुतासिर औरत परॾे खां आई आहे जंहिंखे ओमिक्रॉन की तस्दीक थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। पाकिस्तान में ओमिक्रॉन वेरिएंट जो पहिरियों केस ज़ाहिर थियो आहे। कराची जी निजी अस्पताल में एक औरत के ओमिक्रॉन की तस्दीक थी आहे। सेहत खाते जो चवणु आहे त मुतासिर औरत परॾे खां आई आहे जंहिंखे ओमिक्रॉन की तस्दीक थी आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। पाकिस्तान में ओमिक्रॉन वेरिएंट जो पहिरियों केस ज़ाहिर थियो आहे। कराची जी निजी अस्पताल में एक औरत के ओमिक्रॉन की तस्दीक थी आहे। सेहत खाते जो चवणु आहे त मुतासिर औरत परॾे खां आई आहे जंहिंखे ओमिक्रॉन की तस्दीक थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। पाकिस्तान में ओमिक्रॉन वेरिएंट जो पहिरियों केस ज़ाहिर थियो आहे। कराची जी निजी अस्पताल में एक औरत के ओमिक्रॉन की तस्दीक थी आहे। सेहत खाते जो चवणु आहे त मुतासिर औरत परॾे खां आई हुई जंहिंखे ओमिक्रॉन की तस्दीक थी आहे।